अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे दयारे दिल ने दास्ताने मुहब्बत, मुल्क दिल जो मोकरो जंहिंजो अर्श ज़मी आसण, छुट्टो फ़कीर सांगी। मुसनिफ़ GM सैयद। छपाईंदड़ फिक्शन हाउस लाहौर, हैदराबाद, कराची। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। किस्त 10। नंबर 4 इश्क जो तजुर्बो। मज़हबी, इल्मी ऐं अमली ज़िंदगीअ में जंहिं तनदही सां कमु कंदो आयुसि उहो पिणु हिकु क़िस्म जो इश्क हो। पर जंहिं इश्क जो नालो ॿुधंदो आयो हुउसि त उहो माण्हूअ खे होश खां बेहोश करे थो, ज़मीन खां आसमान ॾे निहे थो, उहो ज़माने मकान जा संदा सीड़ा मिटाए छॾे थो, विसाल जे बाग़ जा मेवा चखाए ख़ुशीअ खे दाइमी बनाए थो ऐं फिराक जे बाहि मां लंघाए मिटीअ खे सोन करे थो। उन जो तजुर्बो कोन थियो हो। अक्सर ई इश्क मिजाजी जिनसी ख़्वाहिश मां पैदा थिए थो, पर जंहिं सूरत में मुंहिंजी शादी नंढपिण में 7 सालनि जी उमिरि में थियल हुई, उन करे जिनसी ख़्वाहिश जे पैदा थियण जी कशिश घटि हुई। मुंहिंजी शख़्सी मुहबत जी शुरूआति 1932 ईस्वीअ खां थी, जॾहिं फू जवानीअ में हुअसि। उहा बि ओचिती थी ऐं सिधी न थी। इश्क बि विचड़ंदड़ मर्ज़ आहे, जंहिंजी लहस अचण बाद जबल बि जलियो वञे। मुंहिंजी ज़िंदगीअ ते 3 औरतुनि असरु विधो, जंहिंजा नाला ॾियण जे एवज़ उन्हनि जो मीम सीन ते जे नालनि सां हेठि ज़िक्र कंदुसि। शाह अब्दुल लतीफ़ फरमायो आहे त भली करे थियोम ही संग ॿारो चनसी, वञी केच ॾिठोम पुठी लॻी उन जे। मीम जी मोहबत जो मज़कूर। हीअ तालीमी याफ़्ता महज़ब सोसाइटीअ जी औरत हुई। उन सां अवामी इदारनि में गॾिजी कमु करण बाद वाक़फ़ियत थी। हिन सां लाॻापो अखियुनि जे अण या ॿियनि सबबनि करे न थियो। कुझु वक़्तु मुलाक़ात बाद मालूम थियो त उहा औरत हिकु दोस्त जी मोहबत में गिरफ़्तार हुई। दोस्त बि शादीशुदा ऐं औलाद वारो हो ऐं हीअ बि शादीशुदा औलाद वारी हुई। मूंखे आहिस्ते करे हिन हाले महरम करे अंदर जो राज़ ॾिनो। दर्द दुख ओरण बाद मुंहिंजी हमदर्दी हासिल करे नज़दीक थींदी वई। सीना ख्वा शरह शराह अज़ फ़िराक ता बगवेम शरह दर्द इश्तियाक, याने मूंखे अहिड़ो साहिब दिलि माण्हू खपे जो मुंहिंजो दर्द महसूसु करे सघे। हिनखे संदसि महबूब जी बेक़दरीअ जी शिकायत हुई। मूंखे अवाम जी बेहसीअ जी गिला हुई। शाह जे चवण मुताबिक़ अचो सूरनि वारियूं करियूं सूर पचा, कनी घणा कनी थोरा कान्हे सूरनि धार, ॾिना जे ॾातार से मूं झोली पाए झलिया। इब्तिदा में हिन जी मदद करणु, दर्दे दिलि वंडण, साणसि ग़मदार थियण जो जज़्बो कारआमद हो, पर आहिस्ते थी आउं बि उन मर्ज़ जो बीमार थियण लॻुसि। मूंखे कहिड़ी ख़बर त टीबीअ खां ज़्यादा विचड़ंदड़ मर्ज़ इश्क जी तैमारदारी करणु ख़तरे जो बाहिस बणिबी। इश्क बाहि आहे, जंहिंजे नज़दीकीअ में रहणु लोह वांगुरु सभु बाहि जूं सिफ़तूं हासिल थियूं वञनि। बाहि जो रंग ॻाढ़ो आहे त लोह बि ॻाढ़ो थियो वञे। बाहि साड़े थी त लोह बि साड़ण लॻे थो। बाहि रोशनी ॾिए थी त लोह बि रोशनी ॾिए थो। अहिड़ीअ तरह आउं हिन इश्क में गिरफ़्तार थियल औरत जी सोबत में अची सभु सिफ़तूं जे मरीज़ इश्क में नमूदार थियनि थियूं। मां ख़ुदि असर पज़ीर थियण लॻुसि। हुनखे हद दर्जे जो सौज़ हो, मूंखे बि उहो पैदा थियो। हिन में हद दर्जे जो सीमाब पिणु हो, मूं में उहो पैदा थी पियो। हिन में हद दर्जे जी क़ुर्बानीअ जो जज़्बो पैदा थी पियो हो, मूं ते उन जो असरु थियो। हिन में रोज़ राड़ो हो, मूंखे बि उन खां विरसो मिलियो। उन वक़्तु संदसि सोहबत में संदसि हाल जी तर्जुमानी कंदे के मज़मून लिखिया अथमि, जंहिंजा टुकड़ा मौक़े ऐं महल ते पेश कंदुसि। कुझु वक़्त खां पोइ उन सारी माजरा खे मुख़्तसर तौरु मिजाज़ी मरहला नाले मज़मून में पेश कयो आहे। उन जा के टुकड़ा हेठि पेश करियां थो। उमेद त उन मां मुंहिंजी मिजाज़ी मुहबत जी तर्जुमानी थी वेंदी। मज़मून मिजाज़ी मरहला जो टुकड़ो। 1932 ईस्वीअ जो ज़मानो हो। उमिरि 28 साल हुई। सियासी ज़िंदगीअ में दाख़िल थिए 13 वरिया गुज़रिया हुआ। सियासी सदन जे सहरा ज़रे घटि थकाए छॾियो हो। इज़त जे अणढापंदड़ उञ ऐं ताक़त जे हुसूल जी बुख बदन खे बेहाल करे छॾियो हो।
मुखालफ़त ऐं दुश्मनीअ जी धूड़ तबियत खे परेशान बनाए विधो। मिज़ाज अमन पसंद हुअण करे कॾहिं पूर पवंदा हुआ त छो नाहक अची हिन सियासी महाजार में पाण फासायो हो ऐं उन वक़्तु क़िस्मत छिके वञी नीअ जो निशानो बनायो। हर कमज़ोर खे नोशदारो जी ज़रूरत महसूस थिए थी। मुंहिंजी कमज़ोरीअ खे मैखाने मुहबत जे सुर्क यक्स बदिलाए छॾियो। हिकु नई दुनिया सां रोशनास थी वियुसि जंहिंजी हर शइ जो रंग ऐं ढंग निरालो सियासी मक़सदनि जे एवज़ महबूब मक़सद बणिजी पियो। नओं नींहुं लॻोसि ॻरी ऐं ॻाल्हियूं करे वारो आलम हो। उन्हनि ॾींहंनि में वेही गौर फ़िक्र करण बाद पंहिंजी नई हालत बाबति के ॻाल्हियूं कलम बंदि करणु लॻुसि। उन्हनि मां हिकु 7 मई 1934 ईस्वीअ ते लिखियमि। उनजो सिरो तुंहिंजी ग़ुलामीअ जा ॾींहं हो, उन जा टुकड़ा हेठि ॾियां थो। हे महबूब, पंहिंजे इज़हार करण जे इरादे सां तो माण्हुनि मां माशूक धारे मुल्क में पंहिंजी मोहबत जो दाम पकेड़ियो। आउं जो शहर कारोबार जे गोशा में पंहिंजे फ़र्ज़ अदाईअ में मशगूल होसि, सो बि उन दाम मोहबत खां बची न सघियुसि। तुंहिंजे दाम मोहबत में फासण बाद तुंहिंजे कुर्ब मूंखे वहशीअ मां माण्हू बनाइणु शुरू कयो। उन वक़्तु आउं ग़ुलाम होसि, तूं मुंहिंजो साईं हुए। सच त तुंहिंजी ग़ुलामीअ जो लुत्फ़ ॿिन्ही जहाननि में बादशाहीअ खां वधीक हो। तुंहिंजे दाम मोहबत जो क़ैदी दुनिया जे ॿी हर दाम खां आज़ादु थिए थो। मूंसां बि उहा हालत थी, पर साईं रखी न सघियुसि। तंहिं करे दुनिया जी ग़ुलामीअ खां तुंहिंजीअ खे तरजीह ॾिनमि। दर हक़ीक़त तुंहिंजो मूंखे ग़ुलामनि जी लिस्ट में दाख़िल करणु हिकु नेमत उज़मा हो। उहो दर्जो बि कनि ख़ासि माण्हुनि खे मिले थो। मूमल मारी मीर आहे ॾिन खे आख़िरे छा लतीफ़। हा, उहे घड़ियूं कहिड़ियूं न मज़े जूं हुयूं जॾहिं ॾींहंनि जा ॾींहं तुंहिंजे पाक हुज़ूर में वेही तुंहिंजे माशूक जूं ॻाल्हियूं तुंहिंजे अॻियां उचारींदो हुउसि। उहे ॿुधी तूं ख़ुशि थींदी हुईं। तुंहिंजी ख़ुशीअ मां मूंखे ख़ुशी नसीब थींदी हुई। मूंखे ख़बर हुई त तख़्त हज़ारी दा साईं जानिब जोगी थी आया, दिलियां लुटावण दे कीती चाक लकब चाल आया। ख़ैर मोहम्मद फ़कीर। मूं ख़ुशीअ जा मेवा ॿुधा हुआ, पढ़िया हुआ, पर अमली तरह संदन दुनिया में वञी उन जो सवादु न चखियो हो। तुंहिंजी सुहबत मूंखे ख़ुशी ऐं रंज जे राज़नि खां वाक़िफ़ु कयो। हा, जॾहिं तूं पंहिंजे माशूक जो उमीद अफ़ज़ा अहवाल ॿुधी ख़ुशि थींदो हुए त तुंहिंजी मजलिस पुर नूर ऐं जलवा फगन थी अंदर खे उजारे छॾींदी हुई। उन में अबरे बारां वांगुरु मुअल दिलनि जे जियारण जो तासिर समायल हो। हे मुंहिंजा साईं, मूं दुनिया जी ख़ुश्क बयाबान में रही पाण खे प्रेम जे पाणीअ खां महरूम बनाए नीम मुर्दा करे छॾियो हो। मुंहिंजे अहसास जा जुज़ाई मधम पइजी विया हुआ। उहा तुंहिंजे हुज़ूर जी ख़ुशी हुई जंहिं मुंहिंजे नीम मुर्दा दिलि खे प्रेम जो पाणी प्यारे नओं साह विधो। उहा तुंहिंजी रुख़ अनवर जी तजली हुई जंहिंमां जहिड़े कम हिमत ऐं डरपोक माण्हूअ खे बेइंतहा कुवत इरादी बख़्शी बाहिमत मर्दनि जे कतार में दाख़िल कयो। उहो तुंहिंजे दरबार जो शान हो जंहिं मूं जहिड़े अणघड़ीअ काठ खे तराशे मजलिस में रखण जहिड़ो मुजस्मो बनायो। उहे सभु तुंहिंजी ख़ुशीअ जा समर हुआ। तुंहिंजे अरमान ऐं अफ़सोस जो कहिड़ो बयानु करियां। जॾहिं तूं पंहिंजे बहरबे पयां जहिड़नि कोशिशुनि में बारावर ऐं कामयाबु न थी हुईं, तॾहिं तुंहिंजे दर्द ऐं ग़म मां आतिश पैदा थी थिए। जंहिं बकौल ख्वाजा मुईनुद्दीन अजमेरी सद हज़ारां परदा बोदा अंदरे मियाँ मां वो दोस्त जुमला अज यक शोला आ वो फिगा मन बसो ख़त। माना लखा परदा मुंहिंजे ऐं दोस्त जे विच में हायल हुआ, सभु मुंहिंजे दाह जी बाहि साड़े छॾिया थी। जो कमु थिए ॾिनो ऐं नाचीज़ ऐबदार होसि। मुंहिंजे खामियुनि जो काथो न हो, पर हीअ आतिश सभिनी खामियुनि खे साड़े कच कढण लाइ काफ़ी हुई। उन दर्जे जी आतिश मुंहिंजे खामियुनि खे मेण वांगुरु रिजाए थे छॾियो। कवि गुमान हो त उहा आतिश मूं मां सभु ग़ैर कढी वञी सच छॾे हा, पर जंहिं सूरत में आउं सॼो ऐबनि ऐं खामियुनि सां भरियल होसि, उन करे उहो ख़ौफ़ दामनगीर रहणु लॻो त मतां सफ़ा रिजी ख़तमु थी वञा ऐं बाक़ी बचा ई कोन। मूं तुंहिंजी पैरवीअ में कारा कपिड़ा कया जे मातम जी निशानी हुआ। ऐं दोस्त,
ऐं पतंग वांगुरु तुंहिंजे हुस्न जी तजलीअ ते सोन महलनि जी मसाफ़त तइ करे यकदमि कराची पहुची वेंदो हुउसि। उहो मुंहिंजे इश्क जो इब्तिदाई ज़मानो हो, जंहिंखे सग़ीरपण जे नाले सां यादि कयो अथमि। उन में का लालच या लोभ, उमीद ऐं आसिरो सवाइ तुंहिंजी ख़िदमत जे जज़्बा समायल कोन हो। उन ज़माने में मीम खां आयल हेठियों ख़त बि पेश करियां थो। 6 मई 1933 ईस्वी, कराची। अंग्रेजी मां तर्जुमो। एक हुक सी दिल से उठती है और दर्द जिगर में होता है। एक हुक सी दिल से उठती है और दर्द जिगर में होता है। हम चुपके चुपके रोते हैं जब सारा आलम सोता है। प्यारा भाउ, ही ख़त साॻे माण्हू हथां मोकिलियां थी जंहिं तुंहिंजो ख़त ॾिनो हो। आउं तुंहिंजे उम्दा ख़त जो केतिरो थोरो मञां। उन ख़त मुंहिंजी ज़ख़्मियल दिलि ते मरहम जो कमु ॾिनो। उमेद त मुंहिंजी ॻाल्हि दिलि ते अहिड़ी हंडाईंदे जहिड़ी तरह आउं तुंहिंजे ख़त जो क़दुरु करियां थी। आउं तुंहिंजी शुक्रगुज़ार आहियां जो तो मूं बदनसीब जी यादगिरी कई आहे। ईअं न थिए जो मुंहिंजे ॾुख करे तूं बि ॾुखोइजी पवीं। तंहिंजे करे मूंखे विसारे छॾ। तोखे ख़बर न आहे त आउं तुंहिंजे ख़त जो केतिरो क़दुरु करियां थी। तूं ज़ाहिरी दुनिया में सिर्फ़ु हिकिड़ो ई दोस्त आहीं जो मुंहिंजे दर्द भरियल दिलि जो अहसासु रखी थो। प्यारा भाउ, उहो उन करे आहे जो अलाह साईं तोखे हसास दिलि अता कई आहे, जाई ॿिए जे दर्द खे महसूसु करे सघे थी। अलाह तो ते महिरबानी थिए। आउं हाणे अहिड़ी जाइ ते वञां थी जिते मूंखे को बि ॾिसी न सघंदो। उन करे जीअं आउं दोस्त जे राह में रंडक न थियां, हुन जो वजूद मूंखां वधीक कारआमद आहे। जेकॾहिं आउं मरी वञां त मुंहिंजी क़बर ते गुलाब जो वणु पोखे छॾिजे, छाकाणि त जॾहिं आउं दुखी थियां त हुन जो ख़्यालु करियां थी त मूंखे गुलाब जी ख़ुशबू अचे थी। उन खां पोइ दिलि खे सुकून अचे थो ऐं हू मूंखे मिले थो। उहो ख़्याली तसवुरु न आहे बल्कि हक़ीक़त आहे। राति बि साॻी हालति गुज़री। महिरबानी करे मुंहिंजे लाइ दुआ न घुर। मूंखे हाल ते छॾे ॾे, हुन लाइ दुआ घुर। आउं बि हुन लाइ दुआ घुरां थी त हुन दुनिया में जेकी बि सुख मिले सो हुन खे मिले। मूं संदसि लाइ ख़ुशी कान आंदी आहे। मुंहिंजे ग़म जी कुरतुल ऐन जो ही शेर तर्जुमानी कंदो। ऐं 28 मई धारे मुमकिन आहे कराची मोटी अचां, वरना अल्लाह हाफ़िज़। मूं ते ॾुख एतिरो असरु कयो आहे जो मुल्क छॾणु बहितर सम्झां थी। अल्लाह तो ते राज़ी थिए ऐं ख़ुशि रखे। महिरबानी करे तूं हिन जी नज़रदारी कजि। मर्द सिघो ई विसारे छॾीनि था। जॾहिं तूं हुन सां ॻाल्हियुनि या हुन जी ख़ूबसूरत अखियुनि में निहारी त मुंहिंजो यादगिरियूं कजि। मुंहिंजा अल्लाह रसीदा भाउ, तूं आला इंसान आहीं। जीअं तोखे सम्झियो थिए उन खां घणो वॾो आहीं। दुनिया में हिन खां सवाइ तुंहिंजो मटु न आहे। अल्लाह तो ते रहमत करे। वधीक लिखी नथी सघां, दिलि वेही वञे थी। दिलि जूं नब्ज़ूं टुटी रहियूं आहिनि। जल्द कराची न अचिजो जो आउं ॿाहिरि हूंदसि। अल्लाह संदसि ऐं तुंहिंजो निगहबान रहे। अल्लाह हाफ़िज़ो नासिर। तुंहिंजी शुक्रगुज़ार मीम। कुरतुल ऐन जो शेर। ख़ैज़ो बयारे साकिया बादा बदा सबो सबो, जामो सहरा ही वो कदा आर बदूं गुफ्तगू, बारे अजीज़ महोशम मस्त हमें बनम आरजू, गरबतो अफ्तम दम नज़र दीदा बदीदा रूबरू, शरहे दहम गमे तोरा नुक्ताए ब नुक्ता हु बहू, अजसरे जुल्फते ए सनम दा बेयादन हादा अमे, बज लबे लाले दिलकशा हमदम जामे बादाम, बहर तलबे नमूदनत चश्मे जसरे कुशादाम, अज पे दीदने रख्त हमचो सबा फतादाम, खानाए में खाना दर बदर कूचा बकूचा कूबकू, बहर जमाल अक्त सत दिले जिले जंजान बरीदाम, शबे जफरा के ता सहरे नालाए बसी कशीदाम, रहमे बकन बहाल मने बेन चे रंजे दीदाम, मेरूदा जफरा तू खूनो जदो दीदम अम, दजला ब दजला
यम बेम चश्मे ब चश्म जो बजो, अश्क तो गश्ता जलवा गर बर दिलो जां आशिकान, शब शब हमी कनम गरिया वो नाला वो फिगा, अज तू चुगो ना बगदर दायन, अज तू चुगो ना बगुजर दायन तने जारे तानवा जारे ना तवा, महर तू दर्दे दिल हजी याफ्ता दरे कुमाश जां, रिश्ता ब रिश्ता नखे नबग तारे बतार वो पयो बपू, कल बे हजीन ना तवा रातो बदा मई सफ़ा, हस्ते हिलाल आशिकत ज़ाहिर फाश बरमला, यार अजीज़ मेहरबां सहल बूद मकने जफ़ा, दर्द दिल खवेश ताहिरा गश्ते नदीद जुज तरा, सफ़ाई ब सफ़ा ला बला पर्दा ब पर्दा तू बतू, मूंखे मिजाज़ इन तरह ॾुखाए ॾिनी जंहिंमें जिनसी ख़्वाहिश खे को बि दख़ल न हो, ॿियनि जे दर्द दुखनि करे आउं उन रंग में आहिस्ते थी रंगबो हुयुसि। इब्तिदा में ख़बर न हुई त उन ई मकतब इश्क में ख़ुशी ऐं ग़म जा सबक़ कहिड़ीअ तरह मूंखे हासिल थींदा रहिया। ॾिसण में अचे थो त मुंहिंजी दिलि अॻे ई उन सबक़नि सिखण जी मुश्ताक़ हुई, रुगो कंहिं तरफ़ खां लॻण जी ज़रूरत हुई। उन मसइले ते ज़्यादा रोशनी विझण खां अॻु साॻी औरत जो ॿियो ख़त हेठि ॾियां थो। 26 जून 1933 ईस्वी, कराची, अंग्रेज़ी मां तर्जुमो। मुंहिंजा अज़ीज़ तरीन भाउ, ऐं छा लिखी ॿुधायां त तुंहिंजे सिर तां छा छा न गुज़री रहियो आहे। हिकु मुसीबत मथां ॿी नाज़िल थी रही आहे। मूंखे माण्हू अणॼाणाईअ खां उन बाबति ख़बरूं ॿुधाए रहिया आहिनि, जे ॻाल्हियूं मूंखे हिन जे इख़लाक़ जो ॿियो रुख़ ॾेखारे मूंखे ॾुखियो कनि थियूं। मुंहिंजा भाउ, हाणे आउं महसूसु करे रही आहियां त हीउ मूंसां सचो न आहे। जॾहिं हू पंहिंजे दर्द जो फ़िक्र करे थो या तूं खेसि इश्क जा शेर पढ़ी ॿुधाई थो त हीउ उन वक़्तु कंहिं ॿिए बाबति सोचे रहियो आहे। तूं ऐं आउं बेअक़ल थी सम्झूं था त हीउ वफ़ादार आहे। हाणे जॾहिं मुंहिंजी दिलि मां आख़िरी उमेद ख़तमु थी रही आहे त आउं मरणु घुरां थी, सिर्फ़ु तुंहिंजे अचण ताईं तरसियल आहियां। तूं सम्झी सघीं थो त कहिड़ी न बेसब्रीअ सां तुंहिंजे अचण जे इंतज़ार में हूंदुसि। तोखे पतो न आहे, मूं हर गाॾीअ ते तुंहिंजी ख़बर लहण लाइ माण्हू मोकिलियो आहे ऐं वॾी दर्द दिलि ऐं इंतज़ार में तरसी पई आहियां त तूं कॾहिं थो अची। जॾहिं पतो पवे थो त तूं अञा कोन आयो आहीं त नाउमीदी घेरियो वञे थी, छाकाणि त दुनिया में तूं अकेलो शख़्स आहीं जो मुंहिंजे दर्द दिलि जे गहराइनि खां वाक़िफ़ु आहीं। ॿिया त मुंहिंजी हालत ते खिली टोकूं कनि था, छाकाणि त उहे दर्द दिलि नथा रखनि। मूंखे विच वारे माण्हूअ खां पतो पियो आहे त हुन जे बेइल्तिफ़ातीअ जो कारण ॿिए कंहिं सां तालुकात आहे। महिरबानी करे यकदमि अचु त कुझु वक़्तु तोसां गॾु गुज़रे ऐं हिन हालत मां ॿाहिरि निकिरी सघां, दिलि जा हाल बि ओरे सघां, छाकाणि त दिलि घणो मुस्तरब अथमि। महिरबानी करे हुनखे न ॿुधाइजि त तोखे हिन राज़ जो पतो आहे। मुमकिन आहे हुनखे उहा ॻाल्हि ॿुधी अरमान थिए जो आउं नथी चाहियां त हुनखे पतो पवे। जेकॾहिं मुंहिंजी ख़बर ग़लति आहे त या अंदाज़ो सही न आहे, अल्लाह मूंखे माफ़ु करे, पर जेकॾहिं हू ॿिए कंहिं सां ख़ुशि आहे त भली ख़ुशि रहे, छाकाणि त हुनजी ख़ुशी मुंहिंजो मक़सदु आहे। पोइ खणी हुन जे नतीजे में आउं मरी वञा, आउं हुन तां ख़ुशीअ सां सदके थियणु घुरां थी। मुमकिन आहे मुंहिंजी क़ुर्बानी हुन जे तकलीफ़ुनि ऐं मुसीबतुनि खे घटाए। कंहिंजे बीमारीअ वक़्तु माण्हू क़ुर्बानी कंदा आहिनि त हू चङो भलो थिए। मूं जहिड़े इंसान जी क़ुर्बानी वॾी अहमियत वारी थींदी। मुमकिन आहे त उन करे हुन जूं सभु मुसीबतूं दूरि थी वञनि ऐं हू ख़ुशीअ सां ज़िंदगी गुज़ारे। लुत्फ़ उन में थींदो त हुनखे पतो पवंदो त जा औरत हिन लाइ क़ुर्बान थी थिए तंहिं शिकायत न कई ऐं सदाईं हुन लाइ दुआ घुरंदी ऐं प्यारु कंदी रही, अहिड़ी शिदत सां जहिड़ी मंसूर ख़ुदा जी राह में ॾेखारी हुई या मजनू लैला लाइ ॾेखारी हुई। आउं तोखे सारी हक़ीक़त लिखी रही आहियां जो मूंखे पतो आहे त तूं दिलि ऐं सम्झ रखीं थो ऐं ग़लतफ़हमीअ जो शिकार न थींदे। आउं उन लाइ लिखी रही आहियां त तूं हिन वक़्तु मुंहिंजो नुक़्ताए निगाह पेश कर या मुंहिंजे दर्द दूरि करण में मददगार थी। उन जी ज़रूरत न आहे जो दर्द ख़ुदा जो मूंखे ॾिनूं, उहे उन ते राज़ी आहियां।
जो दर्द ख़ुदा मूंखे ॾिनो आहे उन ते राज़ी आहियां। उन राह में जेके बि ॾुख ॾाखड़ा मूं ते ईंदा तन खे ख़ुशीअ सां बर्दाश्त कंदसि। आउं तुंहिंजे अचण जो इंतज़ारु उन लाइ करे रही आहियां जो मुंहिंजे दर्द जो बार एॾो वॾो थी वियो आहे जो बर्दाश्त करण खां मथे आहे। मुमकिन आहे तुंहिंजी हमदर्द सोबत में उन खे वराए वंडे सघां। तुंहिंजी हमदर्दी, तुंहिंजी फराग दिली, तुंहिंजी इंसानियत उमेद अथमि त मुंहिंजो सहारो बणिजी सघंदी। आउं उन गुरूर में हुयसि त हू मूंखे प्यारु करे थो। जॾहिं बि मूंसां हू सख़्तु रवैये सां मिलंदो हो त सम्झंदी हुयसि त हू उहो मुंहिंजी चङाईअ लाइ करे थो। पर हाणे हक़ीक़त खुलण बाद सम्झणु लॻी आहियां त उहो सही न आहे। उन जे अहसास मूंखे ज़ख़्मी करे विधो आहे ऐं ताक़त निकिरी वई अथमि। हाणे सम्झां थी त मूंखे ज़िंदगी सिर्फ़ु ॿियनि जे राहत लाइ गुज़ारणी आहे। प्यारा भाउ, मूंखे का बि रोशनी नज़र नथी अचे, न का ख़ुशी रही अथमि। ख़ुदि हुन जे ॾिसण खां पोइ बि ख़ुशी महसूसु नथी करियां, छाकाणि त आउं सम्झां थी त हीउ मुंहिंजो न आहे ऐं उन करे मूंखे को बि हक़ न आहे त हुन जे नज़दीक रहां। उन करे कोशिशि करियां पई त पंहिंजा अहसास लिकल रखां। जेकॾहिं हू मुंहिंजो न आहे त हिन दुनिया में ॿियो मुंहिंजो को बि न आहे। हाणे आउं चोर चोर थी पई आहियां, हाणे आउं चूर चूर थी पई आहियां, बावजूदि उन जे राति ॾींहं में उन खे विसारे नथी सघां। हुनजो प्यारु अंदर में वेही वियो आहे एतिरे क़दुरु जो जंहिं ज़मीन तां ही गुज़रे थो उन खे बि पूॼां थी। आउं हुन जी अखियुनि ॾे निगाह नथी करे सघां, छाकाणि त आउं खेसि पंहिंजी बर्बादी, दर्द ऐं नाउमीदीअ जो अहसासु ॾियणु नथी घुरां। अज़न सवाइ ऐं ज़रा बि उन जी हमदर्दी जाॻाइणु नथी घुरां, न वरी मंझसि उहो अहसासु जाॻाइणु घुरां थी त मुंहिंजे हिन सारी माजरा जो कारण हू ई आहे। मूंखे दर्द हुन न ॾिनो आहे, उहा मुंहिंजी क़िस्मत आहे। अल्लाह मूंखे दुनिया में आणे बेहिश्त जी ख़ुशियुनि सां मानूस करायो। हा, मूंखे दोज़ख जी तरफ़ जो सैर कराए थो। शुक्र अल्लाह जो पतो पवणु लॻो अथमि त हुन जी मुहबत आरज़ी नशो हो, दाइमी ऐं सची मुहबत न हुई। हाणे आउं ख़ामोशीअ में वेही जेकी गुज़रियो आहे, हुन जेकी मूं लाइ चयो हो ऐं जेका मुहबत ॾेखारी हुई उन ते गौर करे तसवर जा ॿई रुख मालूम करणु घुरां थी। अल्लाह पनाह में रखेसि। ऐं कख पन वांगुरु भरण बाद सभु कुझु विञाए वेठी आहियां। बावजूदि हुन जे आउं हिन दुनिया ऐं ॿी दुनिया में हुन लाइ दुआ घुरंदी रहंदसि, जंहिं मूंखे मुहबत जहिड़ी लाज़वाल शइ सां वाक़फ़ियत कराई। मतिन ख़बरनि मूंखे 20 जून ते मथी ख़बर मूंखे 20 जून ते पेई जा 3 साल अॻु साॻी तारीख़ असांजी नज़दीक थियण जी हुई। मूंखे कहिड़ी ख़बर त साॻिए ॾींहुं 3 सालनि खां पोइ साॻिए टुकरीअ हेठां ऐं पेई रत जा ॻोढ़ा हारींदसि। प्यारा भाउ, मुंहिंजे करे तूं ग़मगीन न थिज। अल्लाह ही सभु असांखे पाण ॾे नज़दीक करण लाइ ॾेखारे थो। जे अल्लाह नज़दीक थियो त पोइ ॿी कहिड़ी परवाह रहंदी। प्यारा भाउ, मूं ते घणो गुज़रियो आहे पर ही आख़िरी वार आहे। प्यारा भाउ, तूं गौर कर त उहा ॻाल्हि केतिरे क़दुरु मूं लाइ अफ़सोसनाक आहे जो हुन जे ॾिसण ऐं ख़्याल खां सवाइ हिकु पल बि सही नथी सघां, जो बावजूदि जेकी थी गुज़रियो आहे हिकु सेकंड लाइ बि उन खे दिलि खां ॿाहिरि कढी नथी सघां। प्यारा भाउ, मूंखे यकीन आहे त तूं अकेलो माण्हू आहीं जो मुंहिंजे क़बर ते ईंदे, पर बहितर थींदो जेकॾहिं बाज़े उन खे बि मुंहिंजे क़बर ते आणी। उहा परवाह न आहे जो हू मूंसां मुहबत नथो करे, पर हुन जी मुंहिंजे क़बर मथां हथु फेरणु मूंखे सुकून जी निंड ॾींदो। प्यारा भाउ, मुंहिंजे ॿारनि जी संभाल कजि, हुन जी संभाल कजि। मुंहिंजी वालदा खे कॾहिं कॾहिं मिलंदो कजि, उहा तोखे पंहिंजे पुट वांगुरु प्यारु कंदी। जॾहिं खेसि ख़बर पवंदी त संदसि धीउ तोखे भाउ वांगुरु भाईंदी हुई। अल्लाह हाफ़िज़। हू भली मूं लाइ हिकारत आमेज़ तरीक़ा इस्तेमालु करे, पर हाणे सभु ख़तमु थी चुको आहे, कुझु बि न रहियो आहे। सभु ॻाल्हि मुर्दा तारीख़ ऐं अकेली रहिजी वई आहे। सिर्फ़ु हिकु ॻाल्हि रही आहे त आउं खेसि प्यारु करियां थी, पूॼां थी। हू मुंहिंजे लाइ पाक ऐं रूहानी आहे। हू मुंहिंजे घर न ईंदो, मानी न खाईंदो। हू सम्झे थो त इन तरह सां मूंखे ॾुखोए सघे थो। माण्हू भले खेसि मूंखां परे रखनि, पर हू मुंहिंजो माबूद आहे।
जेकॾहिं हू मुंहिंजे घर नथो अचे त उहो ॾोह घर जो आहे न हुन जो। माबूद आबिद जे घर उन लाइ नथो अचे त मतां उन करे हुन जी घटिताई थिए ऐं हू नजिस जाइ ते अचण करे पलीत थी पवे, जेतोणीकि माबूद पलीत थी नथो सघे। अल्लाह महिरबान आहे उन्हनि ते जन खे पसंदि करे थो। शायदि मूंखे ॾोह कयो आहे जो संदसि आम ख़ुलूस वारी महर बि मूं ते नथी पवे। तूं न ईंदे त मरी वेंदसि, पर तकलीफ़ न वठि, आउं उन जे लाइक़ु न आहियां। उहा हिंदू छोकिरी संदसि लाइ मूं वांगुरु भल सहारो थिए। उमेद त हू संदसि चुक जल्द ई महसूसु कंदो जॾहिं आउं हिन जहान में न हूंदसि, लेकिन बाद वक़्तु पछता कतब न ईंदुसि। अल्लाह मूंखे माफ़ करे जेकॾहिं आउं हुनखे पूरी तरह सम्झी न सघी हुजां ऐं ग़लति नमूने मथसि बहतान रखां थी। आउं हाणे ख़त बंदि करियां थी। जो डॉक्टर चवे थो त दांह न कर, आख़िर केतिरो वक़्तु अहिड़ी हालत में जटरा करे सघंदसि। आउं हुन लाइ दुआ घुरां थी। तुंहिंजी दिलि शिकस्ता भेण मीम। नोट, जेकॾहिं तोखे आख़िरी ॾींहंनि में ॾिसी मरंदसि त मुंहिंजे रूह खे राहत मिलंदी। मुंहिंजी हिकु भेण मलाइक आहे, उहा तुंहिंजी भेण थी रहंदी। मूं ते छा बि गुज़रे त मूं लाइ अरमान न कजि, जो उन में बि चङाई हूंदी। जेकॾहिं अची त तार कजि, मूंखे तुंहिंजी ज़रूरत आहे। तुंहिंजे ॾिसण ताईं ज़िंदा रहंदसि। ऐं दिलि शिकस्ता थी चुकी आहियां। तूं ॾंढ ॾेई सघीं थो ऐं हमदर्दी करे सघीं थो। तोखे मिलण बाद पतो पइजी सघंदो त ज़िंदगीअ जो को सहारो रहियो आहे या न। हीउ ख़त सांडे रखिजि। जॾहिं गुज़ारे वञा त हुनखे ॾेखारिजि त को माण्हू संदसि ग़म में गुज़ारे वियो आहे। मीम। हिन ख़त पहुचण बाद कराचीअ में वञी खेसि सहारो ॾेई ग़मनि जो भाईवार थी मथांसि बार झको करण जी कोशिशि कयमि। इंसान जेतोणीकि नरम दिलि आहे त बि कॾहिं केॾा बि ॾुख ॾाखड़ा बर्दाश्त कयो वञे। उन ख़त में संदसि ॾुखनि मूं ते साॻी हालत तारी कई जा हुन ते हुई। अचो सूरनि वारियूं करियूं सूर पचार, कनी घणा कनी थोरा कान्हे सूरनि धार, ॾिना जे ॾातार से मूं झोली पाए झलिया। उन हालत खां मुतासिर थी मूं पंहिंजी हालत हेठीअ तरह कलम बंदि कई। फिराक जूं घड़ियूं। दोस्त, जॾहिं तो मूंखां मुंहुं मोड़ियो तॾहिं खां वठी मुंहिंजे अखियुनि ते ऊंदहि जा परदा चढ़ी विया आहिनि। वेहां त वेही नथो सघां, हलां त ऊंदहि अंधकार में किरण ॿुॾण ऐं धक खाइण जो इम्कानु आहे। मुंहिंजी हालत हिकु आतिश फ़ेशां पहाड़ मिसल आहे जो राति ॾींहं पियो ॿरे। हिकु हिकु घड़ी क़यामत आहे। सॼो ॾींहुं दुनिया जा धंधा करियां, हलां चलां, पर हथ कार में दिलि यार ॾे। अॻियां ॾींहुं यादि करियो, अचो उधम मां जाॻनि, भायां त साॻिया ॾींहं मोटायां ऐं पढ़ियल सबक़ असरे नो ताज़ा करियां, पर शर्म ऐं गैरत उन खां बाज़ रखियो अचे। बेशक तुंहिंजे ग़ुलामीअ जा ॾींहं मुसरत बख़्श हुआ। उन वक़्तु आउं होश ई कोन, रुगो तूं हुईं। ऐं वरी जॾहिं तूं पंहिंजे हुज़ूर में विसाल करायो तॾहिं त वाक़ई जन्नतुल फिरदौस में थिए पाण खे भायमि, पर तुंहिंजी सखावत बीठी कान। वहीं वधीक महिरबानियूं कंदो। हाणे तो मूंखे बालिग़ सम्झी आज़ादी ॾिनी आहे। डुक ड्रोड़ खां छॾाए आज़ादु करणु घुरी थो। तूं बेपरवाह ऐं बेनियाज़ आहीं। तूं चाहीं त मूं में बि उहे सिफ़तूं पैदा थियनि, पर हे दोस्त, तोखे ख़बर आहे त हिन वक़्त ताईं तुंहिंजो विसाल मुंहिंजी कुवत हो, दीदार ज़िंदगी बख़्श हो। सो ईअं ओचितो आज़ादु करण ते सम्झी थो त नतीजो छा निकिरियो हूंदो। ॿुध त ॿुधायां। माही बे आब मिसल बणिजी पियो आहियां। ज़ाहिर जी डुक ड्रोड़ ऐं ग़ुलामीअ खां छॾाई सो सच आहे, पर अंदर जी आंध अंध कीअं लही। अंदरि खूरो खामी रहियो आहे जंहिं बेआरामी पैदा करे छॾी आहे। अॻे डुक ड्रोड़ में विंदरियो वेठो हुअसि, अंदर जी तरफ़ ध्यानु कोन हुअमि। हाणे कहिड़ी विंदुर करियां ऐं तुंहिंजो फिराक विंदुर आहे, पर बाहि सां खेॾणु सवलो कमु न आहे। हाणे तूं चईं थो त आज़ादु थो करीम, पर ख़बर अथई त उहा आज़ादी बेकारी मिसल आहे। अॻे विसाल कुवत होम जा फिराक कढी छॾी आहे,
शायदि तुंहिंजो मक़सदु आहे त आउं बि तो वांगुरु बेपरवाह ऐं बेनियाज़ थियां, पर तूं नूर आहीं, आउं ख़ाक आहियां। जे निस्बत ख़ाक राबा आलम बाग, उन इहे मुश्किल मुंहिंजी हालति नाज़िक करे छॾी आहे। मुंहिंजे ख़्याल जी कश्ती अक़ल बेपायां जे विच में बाद मुखालिफ़त ऐं राति उदाहीअ में घिरियल आहे। नाखो उमीद खेसि हथां नथो छॾे, पर ना उमीदीअ जूं लहरूं वञनि मथसि ग़ालिब पवंदियूं। हाणे रहबरे राह में रसिज, मुंहिंजो हाल कोन अथई, हाल करियो करियो निंड अची वञे। उन में कंहिं वक़्तु तोखे मिलां ऐं मुलाक़ात करियां थो, पर तूं बि को अजीब बहरूपी आहीं। कॾहिं उभिरी सनड़ो, कॾहिं उभिरी गच, कॾहिं अछो, कॾहिं कारो, कॾहिं ख़ुशि, कॾहिं रंज, कॾहिं ज़ाहिर, कॾहिं ग़ाइब। मुंहिंजी सम्झ में अहिड़ी तमीज़ किथे जो हर हाल में तोखे सुञाणे सघां। उहे रूप बि जेकॾहिं हिकु आलम में रही करी त चङो, पर जॾहिं सम्झी थो त नासूत जी सभिनी रूपनि में सुञाणिजी पवंदे, टुॿी ॾियो वञो मलकूत में पहुची ऐं आउं पियो नासूत में रुलां। जॾहिं नाउमीदीअ जे दरिया में ॿुॾण खे वेझो थियां थो त तुंहिंजी उमीद जो नाखो अचियो तारे परे खां मलकूत में दीदार कराए, पोइ भायां त मूं वटि सदा ई हूंदे, पर वरियो गुम थियो वञे। आयल सपनो रॾ, सपने का मवसे, सुते अहिड़ा गॾु जा जाॻां त नाहे पिरी। शाह लतीफ़। वरी वञो आलम ख़याल में लिकी, उहो मुल्क दिलि जो मोकिरो आहे, जंहिंजो अर्श ऐं ज़मीन ॿई आसण आहिनि। तुंहिंजो सोज़ पखनि सां भायां त उॾामी दुनिया जे सभिनी कुंडुनि में तोखे ॻोल्हे लहां त ऐबनि जा बार थकाए केरायो छॾनि। जबल छा सां टाकियां कोडर न काती, हिकु फ़ौज फ़िराक जी ॿी पहिरें पियादी, जेको जबल लंघां सो आहे हैबत जो हाथी, हक़ मेलिन हादी नाहक घोरी नाहियां। हाणे तोखां सवाइ अची पोयूं पसाह थियो आहे। दरवाज़े जो खड़को, मोटर जो हारुन, ट्राम जो आवाज़, माण्हुनि जो ॻाल्हाइणु, पेर जो खड़को, सभु मूं ते खिली रहिया आहिनि। पीरीअ में पई अखियूं तोॾे खणा, जॾहिं मथियनि आवाज़नि मां को आवाज़ ॿुधां थो त भायां थो त तूं आहीं, पर अची इज़राइल सुते जाॻाई ससुई, थे ड्रोड़ाई दलील त पुनूं माण्हू मोकिलियो। एतिरो ओसीअड़ो ऐं उल्कनि बाद बि नथो अचे, या नियापो नथो अचे त एक हुक सी दिल से उठती है और दर्द जिगर में होता है, हम चुपके चुपके रोते हैं जब सारा आलम सोता है। 5-5-34। उहो मिजाज जो इब्तिदाई दौर या सग़ीर पिणु हो, जंहिंमां ख़िदमत विसाल जी ख़ुशी ऐं फ़िराक जे ग़म जा तजुर्बा पिरायमि। विसाल जी ज़िंदगीअ में सुरूर ऐं लगन पैदा कई, लुत्फ़ आमेज़ ऐं ख़ुशकुन यादगिरियुनि जो अंबार कठो कयो, जंहिं हयातीअ में यकदिली ऐं मक़सद पैदा कया। फ़िराक जे ग़म मां सोज़, तांग ऐं उलुल अज़मी पैदा थिया, जन ज़िंदगीअ में विरूह, कैफ़, मस्ती, जोश व ख़रोश, बेख़ौफ़ी ऐं यकीन कामिल पैदा कयो। ख़िदमत जे जज़्बे मूं में सीमा बि तबियत, फर्मा बरदारीअ जी आदत ऐं बेतमई पैदा कया। इश्क मिजाज़ीअ जे उन ई मरहले ते मूंखे केतिरियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं मालूम थियूं जंहिंजी अॻे ॼाण न हुई। मसलन सोज़ ऐं गुदाज़ मूं में उहा कैफ़ियत पैदा कई जंहिंजी तर्जुमानी हाफ़िज़ शिराज़ीअ जा हेठियां मिसरा ई करे सघनि था। शबे अज़ मुज़तरब के दिले ख़ुश बारवीदरा, शुनेदम नालाए जान सोज़ईरा, चनाने दरे जान मन सोज़शे असरे कुर्द, के बेरक्त ना दीदम हीच शेरा। माना रात आवाज़ सरदार खां ख़ुदा शल उन जी दिलि ख़ुशि रखी, नड़ जे दर्द पैदा कंदड़ दाह ॿुधमि, उन ई मुंहिंजी ज़िंदगीअ में अहिड़ो असरु पैदा कयो जो दुनिया में कंहिं बि शइ खे सोज़ खां ख़ाली न ॾिठुमि। ख़ुशी उहा हालत पैदा कई हुई जो बहिश्त में मस मिली सघे। उन जी तर्जुमानी बि लिसानुल ग़ैब हाफ़िज़ शिराज़ीअ जे हवाले थो छॾियां।
मस्ती ब चश्मे शाहिदे दिलबंद मां खुशस्त, ज़ाफ़िरो सुपरदा अंदबा मस्ती ज़माम मां। माना मस्ती मुंहिंजे महबूब जी नज़र में पसंदीदा आहे, उन करे मुंहिंजी ज़िंदगीअ खे मस्तीअ जे हवाले करे छॾियो अथसि। इश्क़ मिजाज़ीअ जी हिन मरहले ते सियासी ज़िंदगीअ में पैदा थियल तमा जा सभु वसीला सड़ी भस्म थी विया। क़ुर्बानीअ जो मादो ऐं परापकारीअ जो जज़्बो पैदा थियो। इश्क़ मिजाज़ीअ मूं में उहा हिम्मत ऐं मुस्तक़िल मिज़ाजी पैदा कई जो फ़रहाद वांगुरु जबल ॾाहण जी तमन्ना पैदा थी। इश्क़ मिज़ाजीअ मूंखे उहो नशो मुयसरु करे ॾिनो जो पकौल हाफ़िज़ शिराज़ी, मस्त में बेदार कुर्दनी में शब, मस्त साकी रोज़ महशरे बा मदाम। माना दुनियावी शराब जो नशो अधु राति खां पोइ लही वञे थो, पर साकी अज़ल जो प्यारियल नशो रोज़ महशर ताईं क़ाइमु रहण वारो आहे। इश्क़ मिजाज़ीअ मूंखे यकदिली ऐं यकजहतीअ जी नेमत सां मालामाल कयो, उन करे कसरत खां पासे थी वहदत तरफ़ रुजू थियुसि। हदीस अल इश्क नारन यहरक मासवा महबूब, यानी इश्क उहा बाहि आहे जा महबूब खां सवाइ ॿी हर ख़्याल खे साड़े छॾे थी। इश्क़ मिजाज़ीअ मूंखे साफ़ गोई ऐं मुस्तक़िल मिज़ाजीअ सां ज़िंदगीअ जे हर मसइले में कमु करण जी आदत पैदा थी ऐं नुक़सान जे नतीजे जो ख़ौफ़ ऐं ख़तरो घटिजी वियो। मतिलबु त बकौल शाइर, इश्क सेखारियूं नयूं नयूं ॻाल्हियूं सलण न जहिड़ियूं। मूं अंदरि उजाड़ण लाइ रोज़ा रखणु, ज़िक्र करणु, परहेज़गारी, तक़वा, निमाज़ूं, वज़ीफ़नि वग़ैरह जा सभु तरीक़ा आज़माया हुआ, पर कुझु न थियो। इश्क जे हिकु धक लोहार जे धक वांगुरु सारा मामला दुरुस्त करे छॾिया। इश्क की एक जुस्त ने ये कर दिया किस्सा तमाम, जिस ज़मीन व आसमान को बेकरां समझा था मैं। इबादत, इल्म ऐं अमल जी ज़िंदगी बि पंहिंजो वटि पाण हुयूं, पर उहे सभु इश्क खां सवाइ बेमाना ऐं बेमतलब रहिजी वञनि था। इश्क उनखे बामानी ऐं बामक़सद बनायो। इबादत जेकॾहिं सुकून ऐं दिलि जमई पैदा करण में मदद कई ऐं इल्मु खरे ऐं खोटे जी तमीज़ पैदा कराई ऐं अमल ज़िंदगीअ में तहरक पैदा कयो, लेकिन इश्क मिजाज़ीअ उन्हीअ में हम आहंगी यकजहती पैदा करे मंज़िल मक़सद तरफ़ हलण जी जुर्रत पैदा कई। इश्क मिजाज़ीअ मूं जहिड़े कमज़ोर ऐं सियासी सहरा जे थकल माण्हूअ खे नौशादिरो पियारियो। उन उहा ग़ैबी ताक़त पैदा कई जंहिं सालनि जी मसाफ़त खे मिंटनि में करायो थिए। उन ज़रिए ज़मान ऐं मकान जा संदा सेड़ा मिटिजी विया। फ़िराक जूं रातियूं 1000 वरियनि जे बराबरि हुयूं त विसाल जी राति 12 कलाकनि मां घटिजी वञी मिंटनि ते थिए बीठी। इबादत मूंखे ख़ुदी बख़्शी ऐं इश्क बेख़ुदी अता कई। इल्म मूंखे शक ऐं शुबहनि जी दुनिया सां वाक़िफ़ु कयो। इश्क उन्हनि जी खे बदिलाए यकीन मुहकम सां रंगे छॾियो। अमल मूं में तगोदो पैदा कई। इश्क उन बेजा कारकर्दगीअ खे सुधारे राह ऐं रस्तो ॾेखारियो। मतिलबु त इश्क मूंखे आर्ज़ी शयुनि जी मोहबत खां ॿाहिरि कढी दाइमियत ॾे हलायो। इश्क मुंहिंजे ट्रामे खे सोन कयो। इश्क मूंखे उघाड़प मां कढण ऐं ढकियल खे उघाड़ो थियण जी राज़ खां वाक़िफ़ु कयो। इश्क बेकार दुनियावी लाॻापन खां मुस्तस्ना करे हक़ीक़ी लाॻापन सां वाक़िफ़ु करायो। इश्क उहा तमन्ना ॾियारी जंहिं करे वज़ारत, इज़त, इक़्तिदार ऐं माल मिल्कियत जा फंदा मूं तां लही विया। उहा इश्क जी नेमत हुई जंहिं बकौल हाफ़िज़ शिराज़ी चोबे ख़ुदे गश्त हाफ़िज़ के मशमारत भयके जो ममलकत काऊस कीरा। माना जॾहिं हाफ़िज़ बेख़ुदि थिए थो कि काऊस जी शहनशाहीअ खे जव बराबरि बि नथो सम्झे जी हालत ते आंदो, पर इश्क जी ॾात हुई जंहिं मूंखे इस्लाम जी सही माना खां वाक़िफ़ु कयो। इश्क सारो इस्लाम मज़हब मोहबत ऐं मुबारक। इश्क मूंखे हुबुल वतनीअ जी तरक़ी याफ़्ता मक़ाम सां रुशनास करायो। इश्क उहे ॻाल्हियूं सेखारियूं जे न ज़िक्र न इल्म ऐं न फ़िक्र सेखारियूं हुयूं। मोहबत त इत्तिफ़ाक़ न आई पर घर करे वेई। उन्हनि मुख़्तलिफ़ शयुनि जा क़द ऐं क़ीमतूं बदिले छॾिया। उन रंधीअ जे राज़ खां वाक़िफ़ु कयो। इश्क मूंखे अहद ऐं अहमद जे विच वारे मीम जो मतिलबु सम्झायो।
इश्क मूंखे अली अल जे दरवाज़े जी वाक़फ़ियत कराई। इश्क मूंखे ईसा अलैहिस्सलाम जी सुलेबी उरूज जी मंज़िल खां मुतारिफ़ करायो। इश्क मूंखे शहादत हुसैन जे राज़ खां वाक़िफ़ कयो। इश्क मूंखे मंसूर जे महम खां आगाह कयो। इश्क मूंखे शम्स तबरेज़ जे दर जी साञा बख़्शी। इश्क मूंखे ख़्वाजा अतार वारी सर हक़ीक़त जी ख़बर ॾिनी। इश्क मूंखे कृष्ण जी मुरलीअ जो आवाज़ कननि ताईं पहुचायो। इश्क मूंखे सरमद जी शहादत ऐं रासगोईअ जी माना खां आगाह कयो। इश्क मूंखे श्री राम जे बनवास अख़्तियार करण जी राज़ खां वाक़िफ़ कयो। इश्क मूंखे शाह बिलावल अलैह जे घाणे में पीड़जण करे सिंध जे दुश्मननि जे पारनि पटिजण जो पतो ॾियारियो। इश्क मूंखे शाह इनायत जे कलमा हक़ ऐं यार जी राह में सिर फ़िदा करण ऐं बारे गारां लाहिण खां वाक़िफ़ करायो। इश्क मुंहिंजे सियासत जो दाइरो वसी करे सिंध जे रहाकुनि लाइ बिना फ़र्क़ु मज़हब ऐं मिलत जे मुहबत पैदा कराई। इश्क मूंखे रातियूं जाॻरायो, अखियुनि आब वहारायो ऐं सारी जहान जो दर्द अता कयो। इश्क मूंखे सिंध जे 5000 वरियनि जी शानदार माज़ीअ सां रोशनास करायो। इश्क मूंखे इबादत में तस्कीन ॾियारी। इश्क मुंहिंजे इल्म में रहबरी कई। इश्क मूंखे अमल में बेराह रवीअ खां हटाए दग सां लॻायो। इश्क मूंखे बुत परस्तीअ में राहत बख़्शी। इश्क मूंखे बुत शिकनीअ जा कम कराया। इश्क मूंखे मज़हबी संधनि सेड़नि खां मथे चाढ़े कसरत में वहदत जी परख ॾियारी। इश्क मूं मां बेईमानी कढी ईमान खे ताज़ो कयो। इश्क मूंखे हर जाइ पेरनि जो परतो ॾेखारियो। इश्क मूंखे सुखनि हूंदे ॾुखनि जे ॻोल्हे लहण लाइ आमादा कयो। इश्क मूंखे शाह लतीफ़ जे कलाम जी माना ऐं मफ़हूम जी साञा ॾिनी। इश्क मूंखे सचल जे मस्तीअ जी माम ऐं मंसूरी नारे जी ॻुझ खां वाक़िफ़ कयो। इश्क मूंखे मसनवी मौलाना रूम हाफ़िज़ शिराज़ी हज़रत जामीअ जे कलाम सम्झण लाइ कुंजी अता कई। इश्क मूंखे ग़ुलामीअ में लुत्फ़ रसायो। इश्क मूं में आज़ादीअ लाइ तड़प पैदा कई। इश्क मूंखे उहा वाक़फ़ियत अता कई त इश्क हर कंहिंजे निजरे में कोन थो अचे, सिर्फ़ु ख़ुशि नसीबनि खे उन मां निजरो मिले थो। मूमल मारी मीर आहे ॾिन खे आख़िरी। शाह लतीफ़। निगाहे इश्क दिल जिंदा के तलाश में है, शिकारे मुर्दा मज़ावार शहबाज नहीं। इकबाल। मतलब त शादबाद इश्क खुश सरमा के माँ, ए तबीब जुमला इल्तहाई माँ, ए राविये नखवत तो नामूस माँ, ए तू अफलातून जाली नूस माँ। माना ख़ुशि रहो ए इश्क मुंहिंजे दर्द जा दारू, तूं मुंहिंजे हर मर्ज़ जो इलाज आहीं। तूं मुंहिंजी इज़त ऐं बरतरीअ जो नोशदार आहीं। तूं मुंहिंजी अफलातून ऐं जाली नूस आहीं।